17 सालनि जी जिला वतनी खां पोइ वज़ीर आज़म जी कुर्सी, करप्शन जा इल्ज़ाम ऐं नौजवाननि जूं उम्मीदूं, जमात इस्लामी सां कहिड़ो रवैयो इख़्तियार कजे। बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी जे अॻवान तारिक रहमान हिन ई बहस सां वज़ीर आज़म बणजण वारा आहिनि। अचो त ॾिसूं त नओं वज़ीर आज़म केरु आहे, माण्हुनि जूं हुन खां कहिड़ियूं उम्मीदूं आहिनि ऐं खेसि कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। नाज़रीन, मां आहियां फ़हमीदा रियाज़ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। अचो त पहिरीं मालूम करियूं था त BNP जो सरबराह तारिक रहमान केरु आहे। तारिक रहमान बांग्लादेश जे हिकु बाअसर सियासी ख़ानदान में पैदा थियो। हू अॻूणे सदर ज़ियाउर रहमान जो पुटु आहे, जेको आज़ादी जी जंग जो हीरो रहियो ऐं बाद में मुल्क जो सरबराह बणियो। बाद में खेसि क़त्ल कयो वियो। उन खां पोइ संदसि घरवारी ख़ालिदा ज़िया सियासत में आई, जेका बांग्लादेश जी पहिरीं औरत वज़ीर आज़म रही। हिन ख़ानदानी पस मंज़र तारिक रहमान खे जल्द सियासत में निमाया कयो। 2000 वारे ॾहाके जी शुरूआत में ख़ालिदा ज़िया जी हुकूमत दौरान तारिक रहमान पार्टी जो अहम मुंतज़िम ऐं हिकमत अमली ठाहींदड़ अॻवान बणिजी उभरियो ऐं बिना कंहिं सरकारी उहिदो रखण जे बि ताक़तवर सम्झियो वेंदो हो। पर 2008 में BNP इक़्तदार खां ॿाहिरि थियण खां पोइ संदसि सियासी अॻभराई रुकिजी वई। क़ानूनी केसनि ऐं दबाव सबबि हू लंदन हलियो वियो। लॻभॻि 17 साल जिला वतनी में गुज़ारिया, जितां हू पार्टी जी सियासत ते असरअंदाज़ थींदो रहियो। संदसि वापसी 2024 में मुमकिन थी, जॾहिं वज़ीर आज़म शेख हसीना जी हुकूमत वॾे अवामी एहतजाज ऐं शागिर्द तहरीक खां पोइ ख़त्म थी वई, जंहिं बांग्लादेश जी सियासत जो रुख़ ई बदिलाए छॾियो। 2026 जी चूंडनि में कामयाबी खां पोइ हू हाणे वज़ीर आज़म नामज़द थी चुको आहे। ही बि हक़ीक़त आहे त तारिक रहमान जी सियासी सुञाणप हमेशह मतनाज़ा रही आहे। हामिन मौजूब हू BNP जो निजात ॾींदड़ अॻवान आहे, जंहिं जिला वतनी दौरान पार्टी खे मुतहद रखियो ऐं इक़्तदार में वापसी में अहम किरदारु अदा कयो। पर तनक़ीद कंदड़ खेसि माज़ी जी बदउनवानी, सियासी तशद्दुद ऐं करप्शन जे इल्ज़ामनि सां जोड़ीनि था। पाकिस्तान जे सियासतदाननि वांगुरु तारिक रहमान बि उन्हनि केसनि खे सियासी इंतकाम करार ॾींदो रहियो आहे। जेतोणीकि अदालत बाद में संदसि वापसी में वॾियूं क़ानूनी रिकावटूं ख़त्म करे छॾियूं, पर हुकुमरानी ऐं शफ़ाफ़ियत बाबति शक अञा बि मौजूदु आहे। बांग्लादेश जूं ही चूंडूं रुगो हुकूमत ठाहिण लाइ न हुयूं, पर रियासती ढांचे खे बदिलाइण लाइ बि हुयूं। वोटरनि रेफरेंडम में जुलाई चार्टर जी मंज़ूरी ॾिनी, जंहिंजो मक़सदु आइनी सुधारा आहिनि। उन जा अहम नुक़्ता ही आहिनि: वज़ीर आज़म लाइ 2 मुदनि जी हद, पार्लियामेंट जो अपर हाउस क़ाइमु करणु, इख़्तियारनि में तवाज़ुन पैदा करणु। जेकॾहिं इहे सुधारा लागू थियनि था त बांग्लादेश जी सियासी निज़ाम जी बनावट बदिलजी सघे थी। पर बांग्लादेश जी तारीख़ ॿुधाए थी त आइनी तब्दीली सिर्फ़ वोटनि सां न, पर सियासी इत्तफ़ाक़ राय सां मुमकिन थींदी आहे। तारिक रहमान लाइ असलु इम्तिहान उन्हनि सुधारनि खे अमली सूरत ॾियणु हूंदो। जमात इस्लामी जो किरदारु हिकु अहम सवाल बांग्लादेश जमात इस्लामी जे किरदार बाबति आहे। ॻाल्हि कंदासीं त माज़ी में जमात BNP जी इत्तहादी रही आहे, पर 2026 जी चूंडनि में इहा हिकु अलॻि मज़बूत ऐं क़ुवत तौर ते साम्हूं आई। तारिक रहमान जे अॻियां हाणे बि रस्ता आहिनि। जमात खे हुकूमत में शामिल करे त इस्तिकाम मिली सघे थो, पर सेक्युलर हलकनि ऐं ॿाहिरि भाईवारनि खे ख़दशा हूंदा। जमात खे धार रखे त उहा मज़बूत अपोज़िशन बणिजी सघे थी। इहो तवाज़ुन क़ाइमु रखणु संदसि सभ खां नाज़ुक सियासी आज़माइश थी सघे थो। नए वज़ीर आज़म खे केतिरनि ई मुहाज़न ते फ़ौरी चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। महांगाई बुलंद आहे ऐं बरामदाती सनद दबाव में आहे। हाणे ॻाल्हि कंदासीं 2024 जी तहरीक में शामिल नौजवान फ़ौरी सुधारा ऐं रोज़गार चाहिनि था। भारत सां लाॻापा छिकताइण वारा आहिनि, जॾहिं त चीन ऐं मग़रबी मुल्कनि सां तवाज़ुन ज़रूरी आहे। BNP ऐं अवामी लीग जी डिघी सियासी दुश्मनी समाज खे विरहाए छॾियो आहे। जेकॾहिं हू जल्दी नतीजा न ॾेई सघियो त अवामी एतमाद कमज़ोर थी सघे थो। उन जे बावजूदि
उम्मीद बाक़ी आहे। हामिद मूजिबि संदसि वापसी जमहूरी सियासत जी बहाली जी अलामत आहे। नौजवाननि खे उम्मीद आहे त हू सुधारा, माशी तरक़ी ऐं नई सियासी सक़ाफ़त मुतारिफ़ कराए सघे थो। जेकॾहिं हू सुधारा नाफ़िज़ करणु, नज़रियाती क़ुवतुनि में तवाज़ुन रखणु ऐं बहितर हुक्मरानी ॾियण में कामयाबु थियो त मुल्क जी सियासत जो रुख़ बदिलजी सघे थो। ऐं जेकॾहिं नाकाम थियो त बांग्लादेश ॿीहर सियासी छिकताण ऐं अदम इस्तेहकाम जी उन ई चकर में मोटी सघे थो, जंहिं मां निकिरण जी कोशिश जारी आहे।